अस्सलाम वालेकुम हक़ मौजू अॼु मुंहिंजो लेबॉरेटरी जो ॾींहुं आहे ऐं हिते जनरली असां वटि इहो थींदो आहे त जेका तव्हां वटि शयूं अचनि थियूं हिकिड़ो त जनरली दवाऊं हुजनि थियूं पॉपुलेशन जे लाइ, ॿिया हिकिड़ा अहिड़ा मरीज़ हुजनि था जंहिंजे लाइ तव्हांखे दवाऊं इंडिविजुअल्स जे लाइ जेके आहिनि उहे तयारु करणियूं पवंदियूं आहिनि। उन जे लाइ असां वटि मुख़्तलिफ़ जेके सबस्टेंस अचनि था, असां उनखे हिते एक्ज़ामाइन कंदा आहियूं, उनखे चेक कंदा आहियूं। उनखे चेक करण खां पोइ उनजी क्वालिटी ॾिसंदा आहियूं। जॾहिं उनजी क्वालिटी असांजो सिस्टम ॿुधाईंदो आहे त 100% आहे, श्योर आहिनि, तव्हां इनखे इस्तेमालु करे सघो था, त उनखे पोइ असीं अॻिते इस्तेमालु कंदा आहियूं। सो ॼाण तव्हांखे ॾेखारणु थो चाहियां त उहे कीअं कीअं शयूं असीं हिते एक्ज़ामाइन कयूं था, उनखे एक्ज़ाम करे चेक करे ऐं उनखां पोइ उनजी क्वालिटी जेका उहा जॾहिं असांखे श्योर थी वञे त उनजी क्वालिटी बहितरु आहे, उन जे करे उनखे असीं अॻिते इस्तेमालु कयूं था। पोइ उन मां मुख़्तलिफ़ क्रीम्स ठहनि थियूं या सॉल्यूशन्स ठहनि थियूं या जेके इंजेक्शन्स जे लाइ मटीरियल ठहे थो, उहे सभु शयूं असीं हिते तयारु कंदा आहियूं। मां तव्हांखे थोरो पंहिंजी लेबॉरेटरी ॾेखारींदुसि। हीअ जनरली मुख़्तलिफ़ असां वटि सबस्टेंसिस आहिनि। हिननि सबस्टेंस खे असीं एक्ज़ामाइन कंदा आहियूं, उनखे चेक कंदा आहियूं ऐं चेक करण खां पोइ जंहिंजी क्वालिटी असांखे एश्योरेंस मिलंदी आहे त जंहिंजी क्वालिटी ठीकु आहे, उन्हनि खे पोइ असां अॻिते जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं ॾिसो त हिते हीअ असां वटि प्योर वाटर आहे, जंहिंखे बि असांखे मतिलबु चेक करिणो आहे त आया हिनजी क्वालिटी जेका उहा 100% आहे या न आहे, उनखे चेक कंदासीं। हीअ मिसाल तौरु असां वटि मुख़्तलिफ़ कैन्स आहिनि जेके यूज़ थियनि था। ख़ासि तौर ते हिते असां वटि जेके माण्हू नशो कनि था या नशे जा आदी हुजनि था, उन जे लाइ सरकार हिकिड़ो मुख़्तलिफ़ फार्मेसीज़ आहिनि, हिकिड़ा अहिड़ा इदारा आहिनि जिन खे पाबंद करे थी त हिननि खे सिर्फ़ु तव्हां इहे नशे जूं दवाऊं जेके आहिनि प्रोवाइड कंदो, उन्हनि खे आम तौर ते न मिलंदियूं। जीअं असां वटि मुख़्तलिफ़ मवाली हज़रात पी वरी पोइ सुता पिया हूंदा आहिनि, कंहिं पुल हेठां मथे 2 ॾींहं ख़बर कोन पवंदी अथनि। सो हिते हिकिड़ो उनजो रूल्स ऐं रेगुलेशन जो सिस्टम आहे, हीअ उन में इस्तेमालु थींदा आहिनि। ऐं हीअ असांजो हीअ मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे मूंखे एक्ज़ामाइन करणियूं आहिनि। मिसाल जे तौर ते हीअ हाइड्रोकोर्टिज़ोन आहे, हाइड्रोकोर्टिज़ोन जो पाउडर आहे। हिनखे असीं चेक कंदासीं त आया हिनजी क्वालिटी कीअं आहे ऐं हिनखे अॻिते जे लाइ इस्तेमालु करे सघिजे थो या न करे सघिजे थो। सो ॾिसूं था हाइड्रोकोर्टिज़ोन छा आहे, इन जे बारे में मां तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो। सो हाणे हीअ मुख़्तलिफ़ असां वटि मशीन्स आहिनि, असां वटि हिकिड़ा एक्ज़ामाइन करण जा या जर्नल उनखे प्रूफ ग्रेड सॾिबो आहे। सो उहे आहिनि, उन्हनि जा मुंहिंजे ख़्याल में नाला ॿुधाइणु एॾो ज़रूरी कोन्हे को। तव्हांजे लाइ इम्पॉर्टेंट इहो आहे त हिते क्वालिटी वारी शयूं कीअं तयारु थियनि थियूं। हाणे हिननि खे चेक करण खां पहिरीं मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त मां इहो मास्क पाईंदुसि ऐं जेको अप्रोन पाण सॼो जेके डॉक्टर वग़ैरह पाईंदा आहिनि या जेके पाण अछो कोट खणी सॼियूं, उहो मूंखे पाइणो पवंदो ऐं उनखां पोइ ई मां हिनखे चेक करे सघंदुसि। सो हीअ असांजो कंप्यूटर आहे। हिन कंप्यूटर खे मूं ऑन कयो आहे। हिन में तव्हां मुंहिंजी वीडियो बि ॾिसी सघो था, पर हिन वक़्तु मूंखे वाइट केटल या अप्रोन जेको आहे उहो नाहे पातल, उहो मां पाईंदुसि ऐं उनखां पोइ मां हिनखे एक्ज़ामाइन करे तव्हांखे ॾिसींदुमि त हिनजी क्वालिटी कीअं आई। सो वधीक प्रोसेस जेको आहे वरी अॻिते मां तव्हांखे ॾिसां थो। हाणे सिस्टम में हिन जो मूंखे जेको आहे उहो नालो कंप्लीट लिखिणो पवंदो। उसमें हिकु लाइट अचे पई ॿाहिरां। असां वटि हिते सिज जेको आहे उहो नायाबु शइ आहे, हिन जे करे सिज जॾहिं बि अवेलेबल हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त हुनजी रोशनी जेका उहा असां वटि अचे। सो लेबॉरेटरी असांजी खे बि मुख़्तलिफ़ तरियूं आहिनि जितां जी रोशनी अचे पई। सो हाणे हिन जो असीं हिते नालो लिखंदासीं।
सो हिन में ज़रूरु इहो हुजे थो त जेका दवा तव्हां इस्तेमालु कयो था उनजो नालो, कंपनी उनखे कहिड़ी ठाहियो आहे उनजो नालो, ऐं हिकिड़ी चार्ट थींदी आहे जेके मुख़्तलिफ़ पेज ठहनि थियूं फार्मेसी सां रिलेटेड या मेडिकल जी फील्ड सां जेके रिलेटेड माण्हू आहिनि उनखे ख़बर हूंदी आहे। त उन पेज जो नंबर हिकिड़ी चार्ज थींदी आहे, उन चार्ज खे बि असीं हिते लिखंदासीं ऐं इन खां पोइ जेको आहे हाणे आउं हिनखे अॻिते एक्समाइन कंदुसि, वधीक चेक कंदुसि। सो तव्हां ॾिसी सघो था त हीअ मास्क मूं खोली हुई, असांजो सिंधी तरीक़ो आहे त उन में हीअ मास्क जेका उहा धाॻो टुटी वियो, लिहाज़ा मूंखे नई मास्क जेका आहे उहा खोलणी पवंदी। सो हाणे मास्क मूंखे पातल आहे, इन जे करे हाणे मुंहुं वारो पासो कोन थो तव्हांखे ॾेखारियां, तव्हां हिते बि चेक करे सघो था, ॾिसी सघो था। हाणे वधीक प्रोसेस जे लाइ असांखे हिन डॿे खे खोलणो पवंदो। हिन डॿे खे खोलण खां पोइ जेको आहे जनरली हिकिड़ो स्लाइटली ज़रो खणिबो आहे, थोरो ज़रो खणिबो आहे, जंहिंखे सिर्फ़ु तव्हां एक्ज़ामाइन कयो। हिनखे वधीक घणो गैर ज़रूरी इस्तेमालु करण जी ज़रूरत न आहे हूंदी। हिनखे बंदि कंदासीं, बंदि करण खां पोइ हा हिते ईंदुसि ऐं हिनखे हितां स्टार्ट कंदासीं ऐं ॾिसूं था हाणे छा क्वालिटी ॾिसे थो, छा ॾेखारे थो। हिनखे कुझु टाइम लॻंदो आहे, हिन जे करे कुझु ब्रेक कयूं था। सो हिन जी कर्व ॾेखारे थी त हीअ रिज़ल्ट ठीकु अचणु खपे, पर वरी बि चेक कंदासीं हिते। सो असांजो जेको मटीरियल आहे उहो 100% सही आहे। हुनजो रिज़ल्ट जेको आहे उहो तव्हां ॾिसी सघो था त हीअ ग्रीन में ॾेखारे थो ऐं उनजी जेका प्योरिटी आहे, जेकॾहिं मां वधीक फोकस करे तव्हांखे ॾेखारियां त 98.8% ॾेखारे थो। इन जो मक़सदु आहे त हिनखे असां कंहिं बि क्रीम में या कंहिं बि सोल्यूशन में इस्तेमालु करे सघूं था ऐं हीअ क़ाबिल इस्तेमालु आहे। हाणे हिन जो हिकिड़ो फॉर्म आहे जेको मूंखे प्रिंट करणो पवंदो, उन प्रोटोकॉल ते मूंखे सही टाइम सभु शयूं जेके आहिनि उहे भरणियूं पवंदियूं, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। उन खां पोइ ही जॾहिं मां अॻिते पंहिंजा जेके हिते मूंसां कमु कनि था माण्हू, मां उन्हनि खे मोकिलींदुसि त उहे वरी जेका असांजी नेक्स्ट लेबॉरेटरी आहे उन में उहे उनखे इस्तेमालु कंदा। सो हाणे प्रोटोकॉल जेको असांजो प्रिंट थी आयो आहे। हाणे इनखे भरण जे लाइ ज़रूरी आहे त कुझु जेके पहिरें त ॾिसिजे त असां वटि हिते आयो कॾहिं त इहा हिन जी डेट आहे 27/6 जी ऐं हिन जो मिक़दार जेको आहे उहो आहे 5 ग्राम ऐं हिते जेको असीं तयारु कंदा आहियूं उनखे लेबॉरेटरी जो हिकिड़ो ॿियो सेक्शन आहे जंहिंखे रिसेप्टर सॾिबो आहे। मुंहिंजो नालो लिखिजी वियो ऐं हीउ कंहिंजो तयारु थियलु आहे उनजो नालो ज़रूरी आहे त उनखे लिखिजे। फार्मा इंडस्ट्री जेका आहे ऐं असांखे जेको हिते क्रॉस हैंडल थिए थो या जेको इदारो असां ॾे खणी अचे थो, जंहिंखे खणी पाण चऊं त पोस्ट तौरु जेको मेडिसिन्स आणींदो आहे, नॉर्मल पोस्ट न हूंदी आहे। सो हीउ हिकिड़ो इदारो आहे उनजो ऐं हीउ पुछे थो त प्रूफ अर्केपनिस त आया हिन जो रिज़ल्ट कीअं आयो, त उनखे एंटीस्पिरिस्ट चइबो, जंहिंजो मक़सदु आहे त मुतमिन कंदड़ आहे। प्रूफर मां आहियां त सही मूं कई ऐं अपोथेकर या फार्मासिस्ट मां आहियां त उहा सही मां ई कंदुमि। हिते डेट जेका उहा हाणे मूंखे ज़रूरी आहे, हालांकि हिते प्रोटोकॉल में डेट अची वेंदी आहे, पर 29/7/25 ऐं हाणे हिन जो जेको स्टिकर आहे उहो स्टिकर हिन जो जनरल जुदा ईंदो आहे, उहो मां खणी वरी तव्हांखे ॾिसां थो त उहो कीअं लॻंदो आहे। उन में वरी अची वेंदी आहे चार्ज कहिड़ी अथसि या कॾहिं तयारु थियो, उहो सभु शयूं पेज वग़ैरह उन में अची वेंदियूं। सो हीअ जेको हुन तां स्टिकर मूं हटायो, उन स्टिकर ते हिनजी मुकमिल जेका डेटा आहे उहा ॾिसी सघिजे थी त चार्ज कहिड़ी अथसि, कॾहिं प्रोड्यूस थियो या केसि ताईं इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं हिते असां हिनखे हिकिड़ो पंहिंजो इंटरनल नंबर ॾींदा आहियूं, उहो मां लिखंदुसि हिते 2025
ऐं हिन महिल ताईं असां जेके आहियूं उहे 298 जेके आहिनि उहे चेक करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ सबस्टेंसिस। त ही 299 आहे, त हिन खे इहो नंबर अलाट थी वियो। हाणे ही रेडी आहे अॻिते जे इस्तेमाल जे लाइ। सो हाइड्रोकॉर्टिज़ोन जेको आहे स्टीरॉइड जो हिकिड़ो क़िस्म आहे, इंसानी जिस्म में बि कॉर्टिसोल जी सूरत में मौजूदु हुजे थो, पर कंहिं बि ऑटो इम्यून डिसऑर्डर जे करे या कंहिं ॿिए सबब जे करे हिन जी घटिताई थिए थी, त पोइ असां हिन खे मसनूई तरह इस्तेमालु कंदा आहियूं। हिन जो घणो इस्तेमालु जेको आहे उहो इंफ्लेमेशन या सोज खे घटाइण जे लाइ, या जेके एलर्जिक रिएक्शन थियनि था उनखे घटाइण जे लाइ, या वरी जेकी चमड़ीअ जूं बीमारियूं थियनि थियूं उन जे लाइ जेकी क्रीम्स वग़ैरह लोकल इस्तेमालु करण लाइ ठाहियूं वञनि थियूं, उन में हिन जो इस्तेमालु थींदो आहे। सो हीअ सबस्टेंस जेको आहे असां चेक कयोसीं ऐं हिन जो रिज़ल्ट अची वियो। हाणे हिन खे मां वधीक इस्तेमाल जे लाइ जेके असांजा हिते लेबॉरेटरी में माण्हू कमु कनि था, मुख़्तलिफ़ जेके क्रीम्स या सोल्यूशन्स वग़ैरह तयारु कंदा आहिनि, हाणे ही मां ओॾां मोकिलियूं ऐं मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं आहिनि जेके मूंखे तयारु करणियूं आहिनि या जेके मूंखे एग्ज़ामाइन करणियूं आहिनि। सो ही जेको बि प्रोसेस आहे प्रूफिंग जो, या जंहिंखे पाण एग्ज़ामाइन कयूं था, चेक कयूं था, उनखे चेक करण खां पोइ ही सभु शयूं उनजो रिकॉर्ड रखियो वेंदो आहे। घटि में घटि असां वटि 5 सालनि जो रिकॉर्ड हुजणु खपे, छो त मुख़्तलिफ़ हिते जॾहिं को अहिड़ो वाक़ियो थिए थो, का बि वीह थिए थी, त उनजे लाइ हिन जी हिकिड़ी सॼी जेका चेन आहे उहा असांखे प्रूव करणी हूंदी आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहे हिनखे कंट्रोल कंदा रहंदा आहिनि। छा तव्हांखे लॻे थो त असां वटि सिंध में को अहिड़ो इदारो आहे? सिंध में असां वटि का अहिड़ी हॉस्पिटल आहे जंहिं वटि इन क़िस्म जो निज़ाम हुजे? जेकॾहिं मुंहिंजी वीडियो को डॉक्टर ॾिसे थो त छा उहो पाण खां इहो सुवालु करे सघे थो त छा कंहिं तालका हॉस्पिटल में, कंहिं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में, कंहिं रूरल हेल्थ सेंटर खे त खणी छॾियो, पर जेके मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स आहिनि, छा उन्हनि में इन तरीक़ेकार सां शयुनि खे एग्ज़ामाइन कयो वञे थो, चेक कयो वञे थो, ऐं उन्हनि जे रिज़ल्ट खे ईअं ॾिसी ऐं उनखां पोइ अॻिते इस्तेमालु कयो वञे थो? पर हालत इहा आहे त असां वटि जेके लाइफ सेविंग ड्रग्स आहिनि, जेके बुनियादी ज़रूरत जूं दवाऊं आहिनि, ऐं उन्हनि जी खे हासिलु करण जे लाइ माण्हूअ खे वॾा वेल विहाइणा पवनि था। सो असांखे सोचण जी ज़रूरत आहे त असां छा अञा हिन निज़ाम खे, छा अञा हिन जेका धुरियूं इक़्तिदार आला ते हक़ हाकमियत ॼमायूं वेठियूं आहिनि, या जेके धुरियूं इक़्तिदार ते क़ाबिज़ आहिनि, जेके असांजे वतन ते क़ाबिज़ आहिनि, छा असांखे अञा उन्हनि जी ग़ुलामी क़बूलु करणु खपे, या इन ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ु असांखे उथी ऐं हक़ जो नारो बुलंद करे पंहिंजे वतन जी आज़ादी हासिलु करणु खपे? तव्हां सभिनी जी महिरबानी। वरी मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां।